बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मुंहिंजो पंहिंजो फैज़ कबूल। मां सिंध सफ़र में हाज़ुर थियो आहियां। दोस्तों, अॼु हलूं था जरवार घुमण, जिते सुन्नी तहरीक पारां अॼु जी रैली कढी वेंदी, जेका फ़िरआन जे सदर जे ख़िलाफ़ आहे, जंहिं नबी साईं जे शान में गुस्ताखी कई आहे, उन ते लानत विधो वेंदो। अचो त हलूं था रैली तरफ़। गुस्ताखी रसूल आहिनि, जिनकी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नौज़िला खाका छाया पिया आहिनि, उन्हनि ज़ालिमनि खे दहशत गर्दनि खे नाबूद फरमा। या अल्लाह ॿाहिरनि जेके क़ुर्ब जा क़दम खणी आया आहिनि, उन्हनि जे मोहबतनि खे बि क़बूल फरमा। या रहमान रहीम, या रहमान रहीम, असांजा अर्ज़ड़ा पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। खुदाया बहक़ी बनी फातिमा बरकौल ईमा कुली फातिमा, अगर दावत रद कुली वर कबूल मनो दस्त दामाद आले रसूल। वक़ाल अल्लाह तबारक व तआला। गुलाम है, गुलाम है रसूल के, गुलाम है रसूल, रसूल में नारे रसूल की एक सदा गाजी सदते शुरू करो नहीं। गुस्ताख रसूल की एक सदा, गुस्ताख रसूल की एक सदा, गुस्ताख रसूल की एक सदा, फरांसी कुत्ते थे, फरांसी सदर थे, फरांसी सदर थे, फरांसी सदर थे, फरांसी सदर थे। गुस्ताख रसूल की एक सदा, गुस्ताख रसूल की एक सदा, गुस्ताख रसूल की एक सदा। लखें किरोड़े मुमताज़ कादरी जेके मौजूद आहिनि, लखें किरोड़े गाज़ी इल्मुद्दीन शहीद मौजूद आहिनि, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तहफ़्फ़ुज़ नामूस रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जान ॾियण जे लाइ हर वक़्तु तयारु आहिनि। अॼोकी ही रैली जेका आहे तहफ़्फ़ुज़ नामूस रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ आहे, ऐं तमामु आशिक़ान रसूल सिर्फ़ु जरवार जे अंदरि न, पूरे पाकिस्तान जे अंदरि जेको आहे, असां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़मत जे लाइ जेको आहे रैलियूं कंदासीं, जुलूस कंदासीं, ऐं इमरान ख़ान साहिब खां मुतालबो था कयूं त पंहिंजे सफ़ीर खे घुराए ऐं फ़रान जे सफ़ीर खे जेको आहे पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि कर। जेकॾहिं न त हिन जुमे खां वठी करे सरबराह सुन्नी तारीख़ जनाब मोहम्मद सरवत एजाज़ कादरी साहिब जन ऐलान फरमाईंदा, वो हर चौक ते, हर जेको आहे शाहराए ते ॾिसो आशिक़ रसूल जेके वेही करे पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराईंदा।